बच्चन जे रोज़ी लाइ वेठा आहियूं। कंहिं क़िस्म जो असां डपु न कंदासीं। असीं सिंध गवर्नमेंट सां जेकॾहिं असांजा मुतालबा न मञा विया त मज़ामत कंदासीं। रेवेन्यू डिपार्टमेंट जेको तव्हां सां आंधी मान जी, चाहे पोलियो हुजे, चाहे मीज़ल्स हुजनि, चाहे इलेक्शंस ड्यूटी हुजनि, हर तरह जो प्रोटोकॉल हुजे, VIP प्रोटोकॉल हुजे, उनमें रेवेन्यू मुलाज़िम सर्व करे थो। 12,500 मुलाज़िम पंहिंजे रेवेन्यू अलाउंस जी समरी जे लाइ फाइट करे रहिया आहिनि, पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ। असांखे वरी ॾुख सां थो चवणो पए त ही गवर्नमेंट रेवेन्यू मुलाज़िमनि जे लाइ कुझु कोन करे सघी आहे। सिंध गवर्नमेंट खे ॾिसणु घुरिजे हेॾियूं वॾियूं जेके ऑफिसूं पूरे सिंध जूं ऑफिसूं, DC ऑफिस, मुख़्तियारकार ऑफिस, AC ऑफिस सभु बंदि पयूं आहिनि। त हिन में मसइला केतिरा माण्हुनि जे अवाम जी केतिरा मसइला आहिनि उनजे करे रेवेन्यू समरी असांजी काफ़ी अरसे खां पहिरियों अॼु ॿियो ॾींहुं आहे। पूरी सिंध तालाबंदी आहे जी बोर्ड बि आहे। असांजे तिलका टनो मोहम्मद खान, तिलका शाकरीन, तिलका टनो गुलाम हैदर, ज़िला डिस्ट्रिक्ट टनो मोहम्मद खान बि बंदि आहे। असांजी समरी पहिरियों चार्टर ऑफ डिमांड जेकी पहिरियों असांजी CM साहिबु वटि असांजी इहा अपील कई वञे